अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बादु फऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति आमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व आलाना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व सनदिना व हबीबिना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि अजमईन। काल अल्लाहु तबारक व तआला फी कलामिल अज़ीम वल फुरकानिल हमीद सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर। आमनतु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दीरोज दर बुस्ताने सरा हमा तोतियाने खुशनवा कर दंदनाते मुस्तफ़ा बलगल उला बिकमालिही कुमरिया पले ज़ौक़ में सर डाले हुए तोक में और कहती हैं ज़ौक़ में कशबद्दुजा बिजमालिही। बुलबुलें सो बसो लेकर हर एक गुल की बो करती हैं ये गुफ्तगू हसनत जमीअ ख़िसालिही। चिड़ियों की सुनकर चाचे
इंसान भला क्यों चुप रहे, उन पर लाज़िम है यूं कहे सल्लो अलैहि व आले। जोर सा जो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अज़वाजिहि अजमईन। हम्द ऐं सलात खां बाद में नियायती वाजिबुल एहतराम जी वकार उलमाए कराम व हुफाज़ कराम बिलखुसूस हजरत अल्लामा व मौलाना किबला साईं नियाज़ आमद पलीचो नईमी दामत बरकातुहुमुल आलिया ऐं मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो बुजुर्गो दोस्तों, नातखान हजरातन खां वरी मुंहिंजा हे हथ माज़रत। असल में ही अहिड़ी जगह जिते कुड़ जी या कहीं गशाइण जी गुंजाइश ही ना है। असल में प्रोग्राम गाड़े में मुझो रखियल आहे, अचानक जो असर जे टाइम माण्हू वायड़ो थी तो वञे, पर वरी हाजी सिद्दीक़ के मिन्नतूं सुनूं छाजे करे त क़दर जी रात उते ईंदो आहियां। जमात भी मोहब्बत वारी आहे, साईं नियाज़ साहब जी महिरबानी आहे। हाई साहब के मुझे बस अधु कलाक उन्हनि खे ॾेई चई मुझो अधु कलाक उन्हनि खे ॾेई वरी हलियो अचां, बस हाज़िर थियो आहियां। नातखान हज़रात कावड़ न कनि त मता साईं अब्दुल गनी पंहिंजी करे कुर्सी ते वेही असांखे क़दर आहे नातखाननि जो, पर टेम सारो माज़रत आहे। ऐं सिर्फ़ु अवांजो थोरो टेम वठंदुसि ऐं वरी मूंखे गाड़े पुॼणो आहे, उते बि जमात इंतज़ार में आहे। अल्लाह ताला मुंहिंजे चवण खे अवांजे ॿुधण खे पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। बा आवाज़ बुलंद सलात जो बेरो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह तो जो सल्लल्लाहु अलैका या बाबा वेजा इंदा तो मुखे मजो इंदो, अवा के मजो इंदो, बिल्कुल वेजा थी मुझे सामू वियो। अचो मुझा बाबा अचो, अल्लाह अवा के इंशाअल्लाह तवा असांजा ज़हन भलारा थींदा। अल्लाह ताला जे दात बाबरका फरमायो सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर। अल्लाह ताला जी ज़ात बरका फरमायो पाक आए वार बकरीम जी ज़ात जेके हर ऐब खां हर नुक्स खां पाक आए। उन अल्लाह जी पाक ज़ात पंहिंजे प्यारे महबूब खे रात जे थोरे हिस्से में सैर करायो। रात जो थोरो हिस्सो केतिरो आहे? अब थोरो आवाज़ घटि कर तो समझ में अचे। आवाज़ को शोर करे भी घट कर न मुझा पे असल वाइज जो मकसद समझाइण गाल समझ में वे। अल्लाह ताला जी ज़ात बरकत फरमायो रात जे थोरे हिस्से में मां पंहिंजे महबूब के सैर फरमायो। मुझा प्यारा मुसलमान बा रात जो थोरो हिस्सो केतिरो आहे? आलम लिखियो आहे अल्लामा अब्दुल मुक़द्दस देलवी रहमतुल्लाह ताला अलैह पा फरमाइंदा रात जो मुख्तसर हिस्सो ही आहे जो मुझे महबूब फरमायो मां बिस्तरे दा उथियो आया वो गरम कुंडी खोलियो वार कुंडी लुडी रहा ऐं विज़ो जो पानी अञा नहर मां वही रहियो आहे। अरना वरे जो माला जी दरबार मां
सफर करे मां मोटू आया हजरत पीरन जो पीर दस्तगीर जो सुभान अल्लाह सुनो दस्तगीर रहमतुल्लाह ताला अलैह जंहिंजे लाइ शायर फरमायो मुझे पीर जेड़ो कंजो पीर नवा दरखोड़ मगर दस्तगीर नवा मुझे पीर जेड़ो कंजो पीर नवा दरखोड़ मगर दस्तगीर नवा बगदाद जो शेरा अल्लाह जा प्यारा कामिल वाली सैयदना अब्दुल कादिर जेलानी मिंबर ते अजे इको साउंड आ परे परे आवाज पहुंची रहियो आ पर उन टाइम हे मिशनरू न हुयो इको साउंड न हुआ सुनो दस्तगीर वाइद फरमाइंदो हो 6 लखन जो मजमू हुंदो हो आवाज जेड़ो अग्या तेरो पुठा बुधण में इंदो हुयो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह रमजान में तो ॾाढी दुरूद जी मना होंगार होंदी दुरूद पाक जो असल गाल यो दुरूद जेको आ न तवा असा नमाज भले पढ़ो तवा असा खैरात हज ज़कात भले करियो पर खुदा जी जात जो सुआ जे करे दुरूद सा मोहब्बत ना आए त असा जा हज बेकार ज़कातू बेकार नमाजू बेकार जो असल जेकी मोहब्बत जी जड़ा वो नबी पाक के मथा दुरूद पाक आ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह प्यारा मुसलमान बारो सुनो दस्तगीर वाइद फरमा रहो वा केड़ी मौजू छा हो मेराज मुस्तफा जो सुभान अल्लाह वाइद पे फरमायो त अबा मुझो नानू मेराज ते वियो 18 वरे जो सफर एतरे कलील मुद्दत हुई जो बिस्तरो भी गरम होयो इं वापस मोटी आया कड़ो भी लुडियो पे मुझो नानू मोटी आयो 18 वरे में अञा वुज़ू जो पानी फरमायो यो वुज़ू जो पानी भी नहर मंजा जारी हो मुझो नानू 18 वरे जो सफर करे रब जी दरबार मा थी मोटियो आ एकड़ो काफर बारा वियो पे रड़ के जी हण माज़ल्लाह जी मुसलमान जो वली हेडू कूड़ मिंबर ते वही करे दस्तगीर आखिर दस्तगीर हो न बा मच्छी हथ में आ ताज़ी मच्छी हथ में आ घर वठी आयो जुम्मे जो ॾियारो आ घर वारी जाड़ो बुआरो घर के दे रही आ ऐ मुझी घरवारी मादरिया दावे जी गुस्ल करे थो अचा लिहाजा हे मच्छी वडी बोल तैयार कर मां इजो आयोस मां घरवारी चयाई मच्छी पाटे ते रख वनी गुस्ल करे आ मां मानी तैयार थे कया हे जो मुझा प्यारा धर्म दरिया जे मथे आयो आ कपड़ा लाए पत्थर जे मथे रखी टुबी हया टुबी हणी निकरे त बादशाह ओरा पर जिस्म भी और आहे बादशाही तो चेंज आ पर ही जिस्म भी चेंज आ मना मर्द मंजा औरत मिशनरी बदली आ उगड़ ढकण जी कोशिश कई एकड़ो घोड़े सवार मुझा प्यारा अची रहियो आ ॾिठई त माई आ कपड़ो ॾिनई कपड़ो ढकाई आ मुझा प्यारा घर वठी आयो आ घर वठी आयो शादी कई निकाह कई अल मुख्तसर मुझा प्यारा 7 औलाद थया अबा घणा औलाद 7 औलाद पो औलाद साल में 2 कोन 3 कोन थींदा हिक ही थींदो 9 महीनन में बच्चो मां जे पेट में पलजंदो आ प्यारा मुसलमान बारो इया वो रोम 7 औलाद जणी 7 साल खाबा में इकड़े ॾाड़े मुझा प्यारा दिल में ख्याल आयो मां छो न कपड़न जो धोप करण जे
जेला माई हुई समझाई कपड़न जो धोप करे मोटी थी अचा दरिया ते कपड़ा खणी आई आ हेडा न्यारियां माण्हू ना आहिनि अॻियां न्यारियां माण्हू ना आहिनि ईअं मुंहिंजा प्यारा पाण ते तुबी हयाई वेंजी गुसल करे माई ॿाहिरि निकिरे त दरिया ओरा ज़मानो ओरा पाण जो जिस्म भी ओरा कपड़ा भी पत्थर ते रखिया आहिनि गाल समझ में अचे पे अला कोन अचे पे ना माई हुई जे कपड़न जो धोप करे अचा को मानू आस पास में न हो कपड़ा लाए टुबी हई वे टुबी हणी बाहर निकरे तो वो सागी पेरियों का पत्थर जे कपड़ा रखिया ओई सागी जमानो ओई सा टाइम जल्दी जल्दी कपड़ा पाते हैं घर डोड़ी आयो बादशाही मटे वी सिक्का मटे विया बार बच्चा मोरा अले केडा विया हलिया हुंदा खबर ही कान्या पर तसली करया घर जो मोती आयो सुभान अल्लाह माए साबा बुआरो दे पे पाटे ते मच्छी भी अन्या तड़पी रही आहे मच्छी तड़पी रही तो वरी कावड़ कई जी अन्या तू बोर्ड तैयार कौन कया जी मां मुआ अन्या 2 मिनट कोन गुजरिया आहिनि हींअर अन्या वियो आहीं वरी आयो आहीं जी वञ 7 साल 7 औलाद जणी मोटियो आहियां अन्या चई थी तोखे 2 मिनट लॻिया आहिनि ज़हन में गाल आई सुभान अल्लाह पीर जो पीर दस्तगीर रहमतुल्लाह ताला अलैह बेवाइद फरमायो त मुंहिंजो नानो एतरे कलील अरसे में मथा थी आयो आज कड़ो लुडियो पे बिस्तरो गरमार कुंडी लुडी पे पानी वज़ू जो वयो पे इहो दस्तगीर जो कमाल आहे कमाल होयो वाए फरमा मुझे सुने मुस्तफा जो कमाल होयो सुने दस्तगीर यो करे देखारियो आ जरे दस्तगीर जो यो कमाल आ तो सुने मुस्तफा जो छा कमाल होंदा शाम जो आयो आ घरवारी बार बचा वठी आयो आ पढ़दो चे बोला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह के गुरल था माल अमीरी के गुरल था आल फकीर दादा मुके कपे तूने जिक्र जी लाली ला इलाहा जिक्र कर अल्लाह जो मन काल ला इलाहा इल्लल्लाह फहो दखलुल जन्ना जे सच्ची नीयत सा सच्ची दिल सा पे ला इलाहा इल्लल्लाह हबीबन फरमायो ओ जन्नत में दाखिल दिंदो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम प्यारा मुसलमान भाइरो त इन आयत अल्लाह साईं फरमायो थोड़े अरसे में थोड़े वक्त में पंजे बाने के शेर फरमायो ले नुरियहु मिन आयातिना इन्नहु हुव समी अल्लाह ताला जिजात बाबरका फरमायो मस्जिद अक्सा का मस्जिद हराम ताए उहा मस्जिद अक्सा जंहिंजे आस पास इर्द गिर्द सां बरकतूं फैलाए रखियो है बरकतूं केड़ियूं जो अल्लाह जे नबियन जो मज़ारों शरीफ आहिनि लेनुरियहु मिन आयातिना ता त देखारे खास निशानियों जन्नता आसमाना सिज जा 14 तबकात ए खास निशानियों देखारिया वो रब जी जात बुधण वारी ऐं दिसण वारी जात आयत जो तर्जुमो ऐं तशरीफ गड हाणे मेराज जो मौजू तमाम वडो आ जे कंदासी सिर्फ नबियन जा मेराज बयान करया तडे रात खुटी वने पर नबियन जा मेराज कोन खत्म थे पर इंशाअल्लाह मोटियों ऐं मुख्तसर गालियों अवां जी खिदमत में अल्लाह कंदो त गाल समझ में अची वेंदी अल्लाह जे प्यारे महबूब फरमायो मां नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम के
अल्लाह ताला जी ज़ात बबरका पंज गालिन में पोए नबियन ते फजीलत अता फरमाई आहे। अबा घणी गालिन में गालायो पंज गालियों, इन पंज गालिन में पोए नबियन ते फजीलत रखा तो वो पे नबियन आ भी नबी आया, वो मुरसल आ भी रसूल आया, पर अल्लाह साईं उन्हनि खां मूंखे फजीलत पंज गालिन में अता फरमाया। पेरी गाल फरमायो जेतरा भी नबी आया 1,24,000 नबी आया, हजरत बाबा आदम खां वठी हजरत ईसा रूह अल्लाह ताईं जेतरा नबी आया, वो एक नबी जो दायरो खत्म थियो। अल्लाह साईं नूह के नबी बनायो, नूह का बाद हजरत शीश के नबी बनायो, शीश का बाद या का बाद साले का बाद ज़करिया अलैहिस्सलाम, ज़करिया का बाद इब्राहिम का बाद इस्माइल का बाद मूसा का बाद हजरत याकूब का बाद हजरत सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम, हजरत सैयदना यूसुफ का बाद ईसा रूह अल्लाह, यानी 1,24,000 नबी आया, मुरसल आया, रसूल आया, पर एक नबी वो बे नबी जी नबुवत शुरू थी वई। अल्लाह ताला जी ज़ात बाबरका मूंखे एड़ो नबी दुनिया ते बनाए मोकलियो आ जो मूंखां बाद में मां जो लाल नबी नथो बणजी सघे। वो नबियों में नबी ऐसे के खत्मुल अंबिया ठहरे, रसूलों में रसूल ऐसे के महबूबे खुदा ठहरे। वरी बे आज के या मुस्तफा शान आवाजो शाया, अज ताएं एड़ी रब तो जेड़ी, अज ताएं एड़ी रब तो जेड़ी तस्वीर कहीं जी ठाइया। मुस्तफा शान आवाजो शाया, दावर जा दीदार आया नजर अनवर अवामा, दावर जा दीदार अवामा आया नजर अनवर अवामा। जे तो के डिठो तई रब के डिठो, जिन तो के डिठो तन रब के डिठो। अरे कुरान ॾिनी त गवाइया, मुस्तफा शान आवाजो शाया। एकड़ी गाल बे गाल अल्लाह जे हबीब फरमाए जेतरा नबी आया डाडा आदम खां हजरत ईसा रूह अल्लाह ताईं 1,24,000 नबी आया। पोइ कई नबी खे मक्के जे ला, कंहिंखे मुल्क शाम ला, कंहिंखे सिटीअ ला, कंहिंखे प्रोविंस जे ला, कंहिंखे खिते अर्द जे ला, कंहिंखे इराक जे ला, कंहिंखे कहिड़ी ज़मीन जे ला नबी बनाए मोकिलियो, कंहिंखे क़ौम समूद जे ला, कंहिंखे क़ौम आद जे ला नबी बनाए मोकिलियो। अल्लाह ताला जी ज़ात जो सोवा हबीब फरमायो मूंखे रब कायनात जी ज़ात जो कसम आ, जेसिताईं खुदा जी खुदाए रहंदी तेसिताईं मां मुस्तफा जी मुस्तफाए रहंदे। अब घणियों गालियों साईं नियाज़ ब गालियों ठीक गाल फरमाया तो जेतरा भी नबी आया 1,24,000 नबी आया, तो अल्लाह रब्बुल आलमीन सबनी के सहीफा अता फरमाया। किताब 4 किताबियों वडियों आसमानियन, ज़बूर, तौरात, इंजील, कुरान मजीद, ये 4 वडियों पर पो कंहिंखे तख्तियों, कंहिंखे पटियों, कंहिंखे सहीफा हज़रत इब्राहिम के सहीफा, के मुरसल के रसूल मुरसल उन्हनि के सहीफा तख्तियों पटियों अलवा उन्हनि जे तौर अता फरमायो।
अल्लाह जे हबीब फरमायो पर रब ईअं फरमायो ऐ इब्राहिम तुंहिंजे सहीफ़नि जो मां हाफ़िज़ आहियां, हिफ़ाज़त फरमाइण वारो आहियां। ओ दाऊद अलैहिस्सलाम भले तुंहिंजे तोरे पण सां पखी पी वञनि, पर मां इहो ज़िम्मो नथो खणा त मां तुंहिंजे तोरे तुंहिंजे ज़बूर जो हाफ़िज़ हिफ़ाज़त फरमाइण वारो आहियां। ऐ मूसा तुंहिंजी तोरे जो मां हाफ़िज़ आहियां, न तूं संभाल। ऐ मूसा हज़रत ईसा रूह अल्लाह तुंहिंजे इन इंजील जो मां हाफ़िज़ न आहियां, हिफ़ाज़त करण वारो न तूं पाण हिफ़ाज़त फरमा। अल्लाह जे हबीब फरमायो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत मूंखे अहिड़ो त किताब अता फरमायो आहे जेसिताईं रब रहमान रहंदो तेसिताईं मुंहिंजो क़ुरान रहंदो। अल्लाह ऐलान फरमाए इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र, मुंहिंजा हबीब तोखे हिफ़ाज़त करण जी ज़रूरत न आहे, संभालण जी ज़रूरत न आहे। मुंहिंजा महबूब इन क़ुरान जो हाफ़िज़ मां ख़ुदि ख़ुदा जी ज़ात आहियां। इन क़ुरान जी अदब मुसलमान जी दिलनि में पाण मां रब विझंदोसि, पोइ जेको इन क़ुरान जो अदब कंदो उनखे लाइव आर्डर अता फरमाईंदुसि। लाइव आर्डर सम्झो था? साईं नियाज़ जे करे कंहिं MP MLA जो ख़ासि माण्हू हुजे, सिफ़ारिश थिए डायरेक्ट अबा वन दस्तखत थी विया वज़ीर आला जी। ये अल्लाह से फरम जिन क़ुरान जी जेको तोकीर कंदो इज्जत कंदो उनके मां लाइव आर्डर। वो लाइव आर्डर केड़ो आ? बिशर हाफी रहमतुल्लाह ताला अलैहि मुख्तसर वडो उन जो शराब खानो, साईं वारा आलम वेठान, वडे शराब खाने जो मालिक हो। इराक में उन जो मना हाक दाकल पैसे वारो भी हो, पर पान सॼो ॾींहुं नशे में होंदो हो। हिकड़े ॾियारे मुंहिंजा प्यारा नशे जी हालत में अचन पिया त कागज़ जे टुकड़े ते लिखियो पियो बिस्मिल्लाह रहमान रहीम, कागज़ ते लिखियो पियो। पान खणी दिल में सोचो वणन ते रखंदोस, मता के चंबो पखी दे पली तुझे मां गस ते रखा उडामी वने वरी करे कहीं जमीन ते। सोचिंदे सोचिंदे बिशरा फी रहमतुल्लाह ताला अलैह बिस्मिल्लाह जो टुकड़ो पेट में लाए छड़ियो आ, खाए चबाड़े छड़ियो। आवाज आयो ओ बिशराफी अल्लाह जा वली मार पदा वली सजदा कंदा आहिन, नमाज़ो पढ़ंदा आहिन, पो रात डी मसर खाइल काटिन, पो वनी मां रब के प्यारा थींदा आहिन। पर तो कुरान जी इज्जत कया, इन इज्जत जे करे मां लाए वो आर्डर तो अता फरमाया। अज देखा बाद में तू मां रब जो वली आ, पो खुदा जो कामिल वली बनियो, तौबा ताइब थियो शराब खा। मुंहिंजा प्यारा कई मुरीद पीर मुरीदा बहरहाल अबा घणियों गालियों टे गालियों। चौथी गाल फरमाया त अल्लाह जा नबी जेतरा भी आया क़यामत जो ॾियारो होंदो, महशर जो मैदान होंदो, इन दिमाग में दया न होंदो, मुंह में ज़बान होंदी, पेरी शिबात जी इजात मां रसूलुल्लाह के होंदी। चार गालियों। चौथी इहा गाल तमाम वडी आ पर मुख्तसर कंदो वञा। हर चौथी गाल मौजू जे मथा है त अल्लाह साईं 1,24,000 नबियन के मेराज करायो। मेराज करायो पो कंहिंजो किथे मेराज, कंहिंजो किथे मेराज। बाबा आदम जो मेराज तौबा, हज़रत नूह जो मेराज जूदी जबल जे मथा बेड़ी लहण, हज़रत यहया हज़रत साले जो उठ मुंहिंजा प्यारा पत्थर मां मिली, इहो साले अलैहिस्सलाम जो मेराज आ। ज़करिया जे मथा आरो हलायो वियो, ज़करिया जो मेराज आ। इब्राहिम जे मथा बाए खे गुलजार बनायो वियो, हज़रत इब्राहिम जो मेराज आ। हज़रत इस्माइल जे मथा छुरी रुकजी वई, इस्माइल जो मेराज आ। याकूब के पुट मिलो, याकूब जो मेराज आ। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम के खूह मां कढी बादशाही अता फरमाई वई आ। हज़रत सुने
यूसुफ जो मेराज हजरत ईसा के अल्लाह मथे खा जिंदा खड़ायो ईसा जो मेराज पर मुझे हबीब फरमायो अल्लाह ताला हर नबी के ख्वाब में मेरा फरमायो रूहानी मेरा फरमायो पर मुखे एड़ो तो मेराज कराया है या खुदा जी जात हुई बिमा मोहम्मद मुस्तफा जी जात हुई। हाँ बीन गाल में वञूं कोन्ह आयासीं मेराज जे मथा मेराज अल्लाह ताला पंहिंजे हबीब के छो फरमायो इन जो कई हुको हिकमतूं आलम लिखियो आहिनि वरी टाइम मिलियो तो ये हिकमतूं बयान थींदियूं पर कुछ मुख्तसर मेराज जो बयान अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात सब का पहिरियां ये सभिनी ज़मीन आसमान जो मुनाज़रो ऐं जेके ॻाल्हियूं मलाइकनि जूं दुआऊं मौलाना के हबीबन के मेराज करा मेराज फरमा इनके मथे आण हाणे मेराज टे क़िस्म जा आहिनि हिकु आहे एराज ॿियो आहे मेराज टियों आहे असरा मेराज असराए पंजो मस्जिद हराम का मस्जिद अक्सा ताईं यो आहे असरा ऐं एराज मस्जिद अक्सा का सिदरतुल मुंतहा ऐं सिदरतुल मुंतहा का रब जी दरबार ताईं इनके मेराज चवंदा मेराज माना मथे चढ़ण। बहरहाल मुझा प्यारा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए जिब्रील वञ जन्नतुल फिरदौस मां चूंड करे हिक बुराक चूंडे खणिया पर कदर कजा चूंड करे खणी मता कई मूर झले जड़ी खणी अचजा हाने इहो इशारो जो मिलियो त कदर कजा जन्नतुल फिरदौस में आयो 40,000 बुराक हिक जेड़ा यरतफऊन 40,000 फी रियादिल जन्ना 40,000 एक जेड़ा कद हिकड़ा सूह एक जेड़ी अख एक जेड़ी मुझा प्यारा पुछ वगैरह एक जेड़ो टंगो एक जेड़ो जिब्रील अमीन न्यारे अर्ज कयो तुंजा एड़ा इशारा मां के समझा जमे इनकार बिया इकरार बिया तुझा एड़ा इशारा मां के समझा इनकार बिया इकरार बिया मौला इशारो माल समझो आया ओ जिब्रील आशिक नाए गुलाम जरूर दरबार जरूर मुझो मतलब ही आ जेको इश्क में सीनो रखंदड़ होजे जंहिंजो सीनो मुझे हबीब जे इश्क सा भरियल होजे उनके चूंड करे खणे अच जा। इते इशारो एक ॿियो बि आ इते इशारो एक ॿियो बि आ गाड़ी वारा बस खत्म कया त मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह साईं फरमायो हाणे ॾिसो देवबंदी वाबी आऊं खुली ॻाल्हि कंदो आहियां माण्हू चवंदा मौली आलम कोन ॻाल्हाए मुंहिंजो आऊं ॻाल्हाईंदो आहियां छा कंदा देवबंदी चवंदा आहिनि त वाह नबीअ जी मोहब्बत माना उहा हदीस ॻोल्हींदा जंहिंमें नुक्स हुजे माना कान का इल्म गैब ना है फलानी शय ना है फलानी ना है असा अहले सुन्नत वारा उहा शय ॻोल्हींदा आहियूं जेकी हदीस मुंहिंजे मुस्तफ़ा जे शान सां भरियल हुजे। अब आए ना हाँ अल्लाह सी दे इशारो दिनो आकड़ो इशारो केड़ो दिने आ त मोमिन बाना इते टिका हुजन भले जुबा हुजन पटका हुजन भले पुठन दे बिस्तरा खणी दर दर धिका खाइंदो वते भले यो तू पंजो दीन जे लाए मार खाइण समझे कुछ भी समझे पर ही तुझो सीनो जे मुस्तफा जे इश्क मा खाली आ त तुझो हज ज़कातों बेकार है तुझो खैरातू बेकार तुझा मुझा प्यारा सब कुछ गाल बेकार आ अल्लाह सही छा फरमायो सब मतारा थब थुल्ला सब एक जेड़ा जिब्रील ख्याल कजा जिब्रील अमीन चक्कर लगाए एक एड़ो बुराका जे मथा नजर पिया रोए प्यो दारो कतार अखन मा लुड़क वहन था प्या जिब्रील समझो इशारो रब जो हित आए हे बेचारो जिब्रील अमीन आयो ओ बुराक
बुराक दुख दुनिया ते तकलीफ़ दुनिया ते हे जन्नत सुखन जी जगह है खाण पीअण जी जगह है हिते का शइ न आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो पोइ रोई छाजे लाथो चई इश्क आवाज़ मिठड़ा मोहम्मद दिल कई दीवालिया माण्हू चवल हैराता ॾिया रोए रोए माण्हू चवल मस्तानिया इश्क आवाज़ मिठड़ा मोहम्मद माण्हू चवल मस्तानिया सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि बहरहाल मुझा प्यारा दोस्तों टेम नाए न तवा के मुकम्मल बुधाया बहरहाल जिब्रील अमीन अलैहिस्सलाम इशारो समझे उन जन्नत के अल्लाह जे हबीब जे लाए उन सवारी बुराक के मुंतके फरमायो जडे पैगाम पे तो ए बुराक खुशखबरी हुजे अल्लाह साईं तो के महबूबन जी सवारी जे लाए मुंतखब फरमायो आए पेरी पुछे रोई छाजे ला ची महबूबन जी इश्क में रोआ तो जडे का अल्लाह साईं फरमायो तो मुझो महबूब मेराज ते ईंदो पो इंशाअल्लाह रब्बुल आलमीन एक हिन बुराक 40,000 बुराकन में एकड़े ते सवार थी ईंदो उन डी का बाद में औ इन इश्क महबूब अरबी जी इश्क में रोआ तो त अल्लाह हिन पुछे ते महबूब जी सवारी थींदी अल्लाह न थींदी इन ला औ रोआ तो पियो उन डी का बाद में मुझो खाण फिटी हुआ उन डी का बाद सुकून फिटी विया आहिनि मुझा प्यारा महबूब जे इश्क में रो त अल्लाह साईं तो के मदीनो भी ॾेखारे प्यारा मुसलमान बारो यकदम तवानो थियो खुशी में टिपा ॾियण लॻो त जिब्रील चयो त बुराक पहिरीं तूं कमज़ोर लागर होए ऐं यकदम या गाल बुधी तू तवा ते अची अदा जिब्रील छो न खुश थिया जो मरीज के दवा ते मरीज के मर्ज ते दवा लगी चुकी है जे गाल ला रुनोस वे सो मुके खुशखबरी मिली आ वठी आया बहरहाल अल्लाह ताला जी जात बाबर का फरमाए जिब्रील बुराक के खणी वन पर मुझे महबूब के इं सद करे न उतार जाए जी आम सद कना या मोहम्मदा या रसूल अल्लाह इं सद न कजा मुझा मालिक साईं पोए कड़ो भी न खोल जा पोए छत मां वंज काफूर जा चप दिनान वो तरिन ते लगाण तुझो कम्मा थदाण पचनी मुझा महबूब जागी पौंदा बहरहाल अल्लाह जा हबीब जी दरबार में आया काफूर जा चप लगाए पान चुम्मी दियन था महबूबन के सारथी जिब्रील ही छा तो अगे कुरान खणी दो में तुझो अंदाज और होयो पर अगे अंदाज तुझो और मुझा प्यारा दोस्तों जिब्रील छा गाल का खास गाल त जिब्रील पैगाम बुधायो अल्लाह हस्ता कलिकायक या रसूल अल्लाह ए मुझा महबूब अल्लाह ताला जी ज़ात बरकत तवा के पैगाम मोकलियो हबीबा निंद छड़े अचो मारब जो दीदार फरमा मूसा कलीमुल्लाह 40 रातूं रुलो तूर सीना ते रोई अल के रब मुखे दीदार करा पर दीदार न थियो हबीबा तो जो नसीबा अल्लाह ताला पाण घुराए तो के दीदार पियो फरमाए तैयार थी बरहार जुब्बो बादाए पाण गुस्ल फरमाए जुब्बो विजी पाण 70,000 मलाइकन जी सलामी में मुझा प्यारा बैतुल काबतुल्लाह में आया तो उन पत्थर जे मथे पैर रखियो जेको हजरत मूसा जा कपड़ा खणी भगो गालियों तो ज़हन में खोड़ो सारियो चन में माल जे तफसील सा वने पर टेम इजाजत न पियो दे मुख्तसर गाल बुधाया ही ओ पत्थर हो
हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे मथा माज़अल्लाह उन्हनि तोहमत हई उन्हनि जे इसराइलिन जो बनी इसराइल जो हिकिड़ो रवाज हो त उगाड़ा थी तला में नालीअ में वाटर में वेंजंदा हुआ त हज़रत मूसा अल्लाह जो नबी हो उन्हनि सां ईअं कोन पाण कंहिं अकेले जगह ते वञी पोइ पाण गुस्ल फरमाईंदा हुया त माण्हू चेमे गोई कई त माज़अल्लाह हज़रत मूसा अलैहिस्सलाम मंझि बा तॾहिं असां कॾहिं ईअं वेंजे नथो गुस्ल नथो करे अल्लाह खे इहा ॻाल्हि गवारा न लॻी रब साईं उन पत्थर खे हुकुम कयो तला पूरा जबल हुया उन जे विच में तला हज़रत मूसा कपड़ा पत्थर ते रखी पाण जो तला में गिड़ियो पत्थर खणी कपड़ा खणी भगो या हजर सोबी कंदो डोड़ंदो आयो सीधो इस बनी इसराइल जी बाजार मंझि जिते उन जी कौम हुई अल्लाह साईं खे ॾेखारणो त मुंहिंजे नबीअ में को ऐब न आहे मुंहिंजो नबी बेऐबो आहे मुंहिंजो नबी हर नुक्स खां पाक आहे अवां जो गुमान खे लाइण लाइ पत्थर जो खणी भगो उते जी बीठो हज़रत मूसा जलाली हो अॼु बि नालनि जो मुंहिंजा प्यारा असर थींदो आहे जंहिंजो मूसा नालो जलाल ज़रूरु रखंदो हो मुंहिंजा प्यारा दोस्तो मारई पत्थर खे पत्थर रोई पियो अर्ज़ के मौला मूं कहिड़ो ॾोह कयो आहे तो मूंखे हुकुम कयो पत्थर कपड़ा खणी भॻियो आहियां मूसा कलीमुल्लाह मूंखे मार ॾिनी आहे अल्लाह साईं फरमायो हाणे रो न तोखे सिलो अता फरमाया चाहे त तोखे जन्नत में हींअर घुराए लॻराए छॾियां चाहे त हिकु अहिड़ो तोखे सिलो ॾियां जंहिंसां तुंहिंजा नसीब भला थी वेंदा मौला उहे कहिड़ो पाण फरमायो मुंहिंजो आख़िर ज़मान नबी जॾहिं मेराज ते ईंदो तूं चाहे त पहिरियों पेर तुंहिंजे मथे ॿियो पेर बुराक जी रिकाब में हुजे मौला एड़ा नसीब भाग कंजा पर अल्लाह जा हबीब सवार थिया पो मलहुल आला मुझा प्यारा मलाइकन के पेरी पंजो नबियन के इमामत फरमायो अल्लाह से नबियन मथा फजीलत फरमाई पो बैतुल मामूर में मलाइकन जी इमाम फरमायो मना मलाइकन जे मथा बरतरी बहरहाल सिदरतुल मुंतहा ते जरे आया जिब्रील रुक जियो जिब्रील अचो छाजे ला रुकियो आए अर्ज के मुझा साईं ओ मदनी ताजदार अग्या एक वार जेतरो हलनो पर मुझा सड़ी वेंदा त हजरत आशिक़े रसूल सरदारा ने आशिक अबू बकर सिद्दीक़ रड़ कई फरमाया अफसोस जिब्रील खुदा जी जात जो सुआ यो तोखे मौको मिलियो तू रुक जी वे पर यो मुखे मौको मिले हा मां अबू बकर सिद्दीक़ पान के साड़े छड्या हा पर जवाब न दिया हा आगे हलो वञा हा भले रब जी तजलीम के साड़े राख करे छड़े हा बहरहाल उन छा दिनो हिन छा वरतो वो जाने उन जो मालिक पर अल्लाह साईं सा मुलाकात थी मुझा हबीब तो मुझे ला छा आंदुआ अर्ज के राणा मुझा रब वो आंदुआ जेकी तो रब वठ भी ना है रब वठ भी ना है हां मुके बुधाय अल्लाह और केड़ी शे ना है अल्लाह के आलिमुल गैब शादा रब्बा पर बुधायण मकसूद हो अल्लाह से फरमाया हबीबा केड़ी शे आंदिया फरमाया मुझो मालिक है निवड़त है मुझी निवड़त तुझे अग्या मु आंदिया मुझी आजिया शासा फरमाए तो सब सुहागण्यो सब चिन्हार पसण खातर पिरण जे पो सबन कया सिंगार ढोलतनी जे ढार हेठायो हलन जे सब नबियन सिंगार कया मन्ना अल्लाह जी दरबार में असा मकबूल थियो सब मकबूल होया पर जेड़ी मकबूलियत निवड़त जे करे अल्लाह जी दरबार में हबीब पसंद आया हबीब अल्लाह जा हबीब होया मुझा महबूब जलील रब मोही शे आंदिया अल्लाह से तोहफे में वरी नमाज अता फरमायो बहरहाल किस्सो तमाम वडो आ वरी टाइम मिलो तो इंशाअल्लाह रब्बुल आलमीन खुली करे बुधाएबो टाइम ना है अल्लाह ताला मुझा लफ्ज पंजी बारगाह में कबूल मंजूर फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल